शहदादपुर लगे मकसूदो रिंद पुलिस शहदादपुर रोड ते मुबैना पुलिस मुकाबले में गुलाम हुसैन उर्फ पप्पू खासकेली के हाफ फ्राई करे जख्मी हालत में गिरफ्तार करण जी दावा। हाफ फ्राई करे जख्मी कयल के पुलिस सिम्स अस्पताल शहदादपुर आंदो, जिते के सिबी इमदाद दिनी वई। मकसूदो रिंद पुलिस के SHO अशरफ जरदारी मूजिब पुलिस पार्टी शहदादपुर मकसूदे रिंद रोड ते शेख रस्ते वट गश्त दौरान ओचितो ॾोह जे इरादे सां बीठल हथियारबंदन पुलिस से फायरिंग शुरू कर ॾिनी। वॾी हिकमत अमली सां जवाबी फायरिंग में पिस्टल समेत ज़िले सांगड़ में ॾोहनि जी अलामत बणियल जवाबदार गुलाम हुसैन उर्फ पप्पू खासकेली के जख्मी हालत में गिरफ्तार करे वरितो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची